इंसान के दौलत ऐं इज्जत जी घणाई इज्जतदार नथी बणाए सघे। असल में इंसान जी जिंदगी इंसानियत आहे। इंसानियत 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 इज्जत ऐं शराफत जी जिंदगी में ज़िल्लत का सवा तो के छा मिलो। रहमान रहमान असां मिलके त ईअं काॾे कंदासीं। असां जूं नंढियूं नंढियूं ख़ुशियूं आहिनि, उहे असां मज़ूरी करे बि पूरियूं करे सघूं था। रानी मूं पंहिंजी ज़िंदगी में लाइ कहिड़ा कहिड़ा ख्वाब ॾिठा आहिनि, उहे सभु ख्वाब मां पूरा कंदुसि, एतिरो ज़रूरु कंदुसि को मूंखे ग़रीब न समझे। रहमान पुट, जेकी न इंसान दौलत जी दुबण फांसी पवंदा आहिनि उहे कॾहिं बि ॿाहिरि नाहिनि निकिरंदा। त पोइ छा कयां? हा छा कयां मां? उन नवाब खान जे अॻियां कमदारी कयां जंहिंजे अॻियां मुंहिंजी इज़त कुत्ते जहिड़ी आहे? केरु थो चए त तूं नवाब खान जी कमदारी कर? दुनिया में ॿिया बि त कम घणा आहिनि। कम खोड़ कम आहिनि। मूं बि सोचे छॾियो आहे त हाणे कहिड़ो कमु करणो आहे। कहिड़ो कमु? उहो कमु जैसा तुझे लाइ हिकु गाॾी ख़रीद करे सघां, हिकु खूबसूरत बंगलो ख़रीद करे सघां ऐं उन घर में सामान ख़रीद करे सघां। तुझे लाइ तरह तरह जा ज़ेवर ख़रीद करे सघां ऐं उन घर में तोखे नौकर रखी ॾियां। तुझे लाइ एतिरियूं त ख़ुशियूं ख़रीद कयां जंहिंजा तो कॾहिं ख्वाब न ॾिठा। रहमान मां अहिड़ा ख्वाब ॾिसां छो जेके पूरा ई न थियनि। ख्वाबनि खे पूरो करण जे लाइ हिम्मत ऐं हौसलो खपंदो। वक़्त जे वात मां ख्वाब खसना पवंदा। पर पोइ माण्हू माण्हू न आहे रहंदो, इंसान जानवर बणिजी वेंदो आहे। तूं छा थो सम्झी त इहो सभु कुझु आसानी सम्झंदो आहे? न रहमान, माण्हूअ जो रत पीअणो पवंदो आहे, इंसान खे आदमखोर बणिजणो पवंदो आहे। ख़बर आहे चाचा रमज़ान, सभु ख़बर आहे त वॾो माण्हू बणिजण जे लाइ रूह में रहम नाहे रखणो पवंदो। पर मां तोसां वाइदो थो कयां कंहिं बि ग़रीब माण्हू जो रत न पीअंदुसि। त पोइ तूं कॾहिं वॾो माण्हू नथो बणिजी सघीं। जेको वणे सो वञी कर, कुझु बि कोन करे सघंदे सवाइ वक़्त विञाइण जे। चाचा रमज़ान, मूंखे राणी जो कसम, मूं जेको चयो आहे उहो करे ॾेखारींदुसि। सुमर छा थो चए रहमान? कमदारी खां जवाब ॾेई वियो? हाँ मुराद, अलाए छा थियो आहे, मुड़ुस सफ़ा कावड़ियल हुयो। मुराद नवाब खान सां ज़रूर का ॻाल्हि थी अथसि। जॾहिं शहर मां मोटियो न सफ़ा असुल बदिलियल पियो लॻे। ख़ैर आहे खमीसा, मां रहमान खे परचाए वठंदुसि, ज़रूर का त कावड़ अथसि। मुराद मूंखे त ख़बर पई आहे रहमान सोबत फ़कीर वारनि सां ठाह करे छॾियो आहे। छा? हाँ मुराद, सोबत फ़कीर अलाए कहिड़ियूं पटियूं पढ़ायूं अथसि। न सुमर न, रहमान सोबत फ़कीर जहिड़े माण्हुनि खे पटी पढ़ाए सघे थो। ही ॿियो को मसलो आहे। ॿियो मसलो कहिड़ो थी सघे थो? सुमर उन ॾींहुं मां रहमान जे घर वियो हुउसि त रहमान जी घरवारी मूंसां तेज़ थी ॻाल्हायो। मुराद चइबो त कमु सफ़ा चढ़ियल थो लॻे असुल। खमीसा अलाह ख़ैर कंदो, रहमान खे परचाए वठंदासीं, रुगो असुल ॻाल्हि जी ख़बर पवे। मम्मा तव्हां सच ॿुधायो, तव्हां अॼु ॻोठ वेंदो? पोइ मुंहिंजो छा थींदो? इहो ई आहे त मां घर छॾे वञा त मत नवाब साहब खे कोई अहसास थिए। कोन थींदो मम्मा, कोन थींदो बाबा खे अहसास। जेकॾहिं बाबा खे ज़रूर बि अहसास थिए हा न त हू पंहिंजे रिश्तनि खे हैसियत यादि न ॾियाराया। जेकॾहिं अहसास हुजे सा न त तव्हांखे ॻोठ वञण खां रोकी आहे। सोनू, मां नवाब साहब खे तोखां वधीक सुञाणींदी आहियां। जॾहिं सालनि जो साथ टुटंदो आहे न तॾहिं इंसान खे अहसास थींदो आहे। हर ग़लती वासिंग वांगुरु साम्हूं कर खणी बीहंदी आहे। सोनू धीअ, हाजी बाबा नज़र कोन थो अचे, काॾे वियो आहे? बाबा जी त ख़बर न आहे, पर मां परेशान आहियां त मामा मीर मोहम्मद अचानक ॻोठ ॾांहुं कीअं आयो? जॾहिं मूं मीर मोहम्मद खे झलियो पोइ बि हिते आयो। अमा हाजाणी, ही बि त मीर मोहम्मद जे पंहिंजे मासात जो घर आहे। कावड़ियो हो न, हाजी बाबा परचायो हूंदुसि। ठीकु आहे,
मादा मीर मामन खे वापसि वठी वञी उते शादी कराईंदीमांसि। मामा तव्हां सच ॿुधायो, तव्हां मामे जी शादी कराईंदो? हा, मां पंहिंजे भाउ खे पंहिंजे हथनि सां पढ़ाईंदसि, इहो वाइदो आहे मुंहिंजो। दीनू बाबा, तव्हां सामान खणी गाॾीअ में रखो। सोनू, तूं परेशान न थी जाए, मां हिते रही करे तुंहिंजे लाइ कुझु बि नथी करे सघां। हा, तोसां फोन ते राब्तो ज़रूरु रखंदसि। रहमान ॾिस, तोसां ॻाल्हि कर सची त मसइलो छा आहे? मसलो को बि न आहे, बसि मां कमदारी नथो करणु चाहियां। रहमान, मां एतिरो चरियो न आहियां, मां सम्झी वियो आहियां त तुंहिंजी कंहिं ॻाल्हि तां हाजी बाबा सां नाराज़गी थी आहे। वॾनि माण्हुनि जी नाराज़गी मूं ग़रीब जे मथां ठहंदी? किथे नवाब खान, किथे मां। मूं वटि त पंहिंजे रहण जे लाइ घर बि कोन्हे। रहमान, घर त मूं वटि बि कोन्हे। तो वटि घर कीअं न? ही नवाब खान जी मिल्कियत, ही ज़मीनूं, सभु कुझु तुंहिंजो ई त आहे। रहमान, नौकर नौकर ई हूंदो आहे। जेकर मुंहिंजो अंदाज़ो ग़लति न आहे, हिकु ॾींहुं तो नवाब खान जी समूरी मिल्कियत जो मालिक थी वेंदो। रहमान, तुंहिंजो अंदाज़ो ग़लति न आहे, पर मां हाजी बाबा सां साफ़ साफ़ इनकार करे चुको आहियां। तुंहिंजे इनकार करण सां को बि फ़र्क़ु कोन पवंदो मुराद। थियणो उहो ई आहे जेको नवाब खान चाहींदो। रहमान, पर इहो तोखे सभु कुझु कीअं महसूसु थियो? मां नंढड़ो ॿार न आहियां जो नवाब खान खे सम्झी न सघां। नवाब खान जो इहो ई फ़ैसिलो नवाब खान जी बर्बादी जो सबबु बणिजंदो। बर्बादी त शुरू थी चुकी आहे। रात महाजाणी कावड़ में घर छॾे अचे ॻोठ पहुती आहे। मुराद, जेके इंसान न्याणियुनि जा घर बर्बाद कंदा आहिनि उहे कॾहिं बि सुख जो साह न आहिनि खणंदा। इकबाल सम्झी वियो आहीं न? आदि या साईं सिधी मां सां इड़ती फिरती कई आहे। मैं तोखे वठण अचे न, तूं चुप करे वेही रहिजां, विच में न ॻाल्हाइजां। पोइ तुंहिंजी जानी मां सां मां कीअं थो टिकटिकी ते चाढ़ियां। ऐं जे मूंखे न वठण अचे त पोइ पोइ मां आहियां न, गॾा गाॾिड़ो वठंदुसि न, एतिरा एतिरा पैसा कमाए ॾींदोमांइ। गॾा गाॾिड़े जा पैसा बि पिया आहिनि। अदा, इहे पैसा मूंखे ॾेई छॾ। जॾहिं गॾा गाॾिड़ो वठण वञी न त पोइ मूंखां पैसा वठिजांइ। आदि, अॼु मां मुराद खे चवां थो मूंखे गॾा गाॾिड़ो वठी ॾींदो, पोइ एतिरा एतिरा पैसा कमाए ॾींदुसांइ, पोइ मुंहिंजी शादी कराइजां। उहा छोकिरी आहे केरु जंहिंजे लाइ एतिरा इलाज तो मूंखे वेठो करीं? मूंखे बि त ॾेखार न। हा, हिते जी रहे, वेझो आहे। सोनू जो सहुरो न आहे, हुननि जे ॻोठ गॾा गाॾिड़ो वठंदुसि न, पोइ गॾा गाॾिड़े ते खणी हलंदुसांइ। हुननि जे ॻोठ जो रस्तो लालड़ू जे घर खां थो गुज़रे। लाल खान अञा ताईं तोसां अड़तियूं फिरतियूं नथो छॾे? काथे काथे मुड़ंदो, किनो आहे इहो लालड़ू। तूं छॾ लाल खान खे, वञ इस तरफ़ वठी आ। तुंहिंजे घर जा हंध बिस्तरा बि धोवां, तुंहिंजा कपिड़ा बि धोवां, ऐं तोखे घर बि साफ़ करे ॾियां। न न आदि, मां पाण धोईंदुसि। सिबाणी ॿुधाए वई, हुनजा कपिड़ा मां धोईंदो हुउसि। तोखे कपिड़ा धोई ऐं वरी इस्त्री करे ॾींदुसि। असां कूंदड़ पुटूं, पंहिंजा कम पाण कंदा आहियूं। बाबा, ये सब तुंहिंजो साथ छॾे।
पर मां कोन छॾींदुसि हिक हिक खां पलांत कंदुसि मामे रहमान खां वठी नवाब खान ताईं सब दुश्मन मुंहिंजी नज़रुनि में आहिनि तो में दुश्मन सां विढ़ण लाइ को दम न आहे अच्छा इहो वात न हण बाबा जॾहिं मसइले जो हल बंदूक जी गोली आहे त पोइ बस हिक ॻाल्हि सोच बाबा फराज़ तुंहिंजो ई तुखम आहे तूं हुकुम कर शेर जो सिर खपई या सालूअ जो फराज़ इन्हनि ॿिन्हिनि जी लाशनि खां वधीक मुंहिंजी बाह कीमती हुई उन्हीं जो हिसाब कीअं बराबर करणो आहे इहो सिर्फ़ मां ॼाणा थो बाबा मूं तोखे चयो न तूं हुकुम कर त छा करणो आहे मूंखे तुंहिंजी इज़त जो कसम उहो ई कंदुसि जेको तूं हुकुम कंदे बख्शू ॿुधो था न ॻाल्हि मञण में अचे थी जाबर खान ॿियो केरु मञे न मञे पर मूंखे ॻाल्हि मञण में अचे थी फराज़ अॼु तो वारी ॿोली पियो ॻाल्हाए जाबिर खान इहा ॻाल्हि न कर पुट पीउ ते छिक कंदा आहिनि हिते जो हिते ख़बर पइजी वेंदी हिकिड़े लफ़्ज़ में बाबा 100 भेरा आसमान ॿी ॿोली न ॿुधंदे फराज़ वटि तो लाइ सिर्फ़ हिकु ई लफ़्ज़ आहे हाज़िर बाबा त पोइ संभर सुभाणे मां तुंहिंजी टीं शादी कराईंदुसि कुंवार खे हिकिड़ी राति घर में रहाए सुबुह जो मालकनि जे हवाले करणी आहे हाज़िर बाबा जा पुट तोखे ख़बर आहे त उहा कुंवार केरु आहे शेर सालूअ जी भेण मुंहिंजी सॻी सोट ऐं चाचे मेरा खान जी धीउ मां को बि बहानो नथो कयां रुगो तोखां पुछां थो त मोमल खे खणी अचिणो आहे या उन्हनि जे घर में निकाह जो इंतज़ाम करणो आहे छा करणो आहे कीअं करणो आहे कहिड़ी महल करणो आहे इहो मां ॼाणा मुंहिंजो कमु तूं वञी घर मेहंदी लाइ वेही रहो बाबा जॾहिं पलांद में ई शादी करणी आहे त पोइ हथनि ते मेहंदियूं छा जूं हाजी बाबा मूं अव्हांखे केतिरियूं मिनथूं कयूं आख़िर अव्हां सम्झो छो नथा अम्मा हाजाणी हाणे ॾिसो नाराज़ थी हली वई न दीनू भली नाराज़ थी वञे पर मां हुनजो ग़लति ॻाल्हियूं त न मञींदुसि न बिल्कुलु बाबा तव्हां कंहिंजी बि ॻाल्हि न मञो तव्हांखे रोकण वारो केर बि न आहे तव्हां पंहिंजी मर्ज़ियूं हलायो मम्मा बि तव्हांखे नथी रोके सघे सोनू तूं एतिरो न ॻाल्हाए जो मजबूरन मूंखे तुंहिंजी ज़बान बंदि करणी पए छो बाबा मां ग़लति त नथी चवां मम्मा त बेवकूफ़ हुई जो एॾो सुख छॾे करे हली वई हिते त बुख मरंदी तव्हां वठण न वञजोसि पाण ई मोटी ईंदी मां हुनखे कॾहिं बि वठण न वेंदुसि हली भाउ जे घर वेठी हुजे मम्मा जे लाइ बहितर बि इहो ई आहे त हूअ हेॾे न अचे हिते संदसि कहिड़ी इज़त थींदी जे इज़त जी सुगड़ खे एतिरी परवाह हुजे हा न त एॾो वॾो कदम खणे ई न हा बाबा अनपढ़ियल औरत जो आहे हुनखे कहिड़ी ख़बर आहे त नवाबनि जी इज़त छा हूंदी आहे एतिरो टाइम तव्हां सां गॾु रही पोइ बि न सम्झी सघी हाजी बाबा हिकु महिरबानी कयो मूंखे इजाज़त ॾियो त मां अम्मा हाजाणीअ खे घर वठी अचां न थींदो हाणे मुंहिंजो बि ज़िद आहे अचणो अथसि त पाण अचे तूं हुनखे वठण न वेंदे हाजी बाबा अम्मा हाजाणी पाण कोन ईंदी खामखा मामलो ख़राब थींदो तूं सुगड़ जी ॻाल्हि खे छॾ तूं इहो ॿुधाए त मुराद खे छो झलियो थी सोनू सां शादी करण खां रुगो इन जे करे त सोनू थिए जो घर बर्बाद न थिए तेनू बाबा तू घर जो मामूली नौकर आहे तू मुंहिंजे लाइ छो थो सोचे चओ मुराद खे त करे मूंसां शादी मां राज़ी आहियां जेकॾहिं हाणे बाबा मुंहिंजी ख़ुशीअ में ख़ुशि न आहिनि त ॿी सूरत में हाणे मूंखे हिन ख़ुशीअ ख़ातिर ख़ुदकुशी करणी पवंदी
छा मुराद सां शादी तो लाइ ख़ुदकशी बराबर आहे? भली न कर मुराद सां शादी, तलाक वठी वेही रह। सर मूंखे हाणे ईअं ई करिणो पवंदो। मूंखे ख़बर आहे त जेकॾहिं मां तव्हांजो चयो न वठंदसि त छा थींदो। मां पाण त मरी सघां थी। जंहिंसां मोहबत कई अथव न उनजे मौत जो कारण न बणिबसि। ॾिसो था ना हाजी बाबा, हाणे ॿुधाए तो मां मुराद खे कीअं इजाज़त ॾियां? अॻे पोइ मुराद जी शादी मां सुनो सही कराईंदुसि। दादा मासी साहब रेला कार लगी थी अचे। मासी साहब खेर त आहे न। साहब जे सर मतो सदको वञो, खैर ई आहे। छोरी ॾिस छोरी जा कम ॾिस। तो बहा बत तो बहा मां त कल्ह ई तोड़े अचां पई, पर मां तुझे भव खां आयसी कोन। खेर त आहे मासी साहब। साहब जे सर मतो सदको वञो बा। हेॾी इज्जत अल्लाह साईं कई थव, हिक छोरी नथा पले सघो। पते थी चरन खरन के रुगो इशारा कंदी। ठयो हाणे ठयो, तोखा अॻ में मथो हणी हणी मुंहिंजो दिमाग़ त सूर सां फाटे थो, पर हिननि जी ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी। मासी मीर मामा जी ॻाल्हि थी करी न। खैर आहे, मूंखे ख़बर आहे उन में मूं मल जो को बि ॾोह कोन्हे। साहब जे सर मथो सदको वञी अबा शेर, इहो मीर मोहम्मद आहे न, इहो राति शहर वियो थी नवाब खान ॾे ऐं चयईंसि त मूंखे मूमल जो संग वठी ॾे। हो असां छा कयूंसि? पर सालू मूं त ॿुधो आहे इहो मीर मोहम्मद वॾेरे नवाब खे ॾाढो प्यारो आहे। जेकॾहिं नवाब खान दर हली अचेव त इनकार त कोन करे सघंदव न। छो इनकार न कंदासीं? असांखे नवाब खान जी बनी में वेठा आहियूं छा? या असांखे पंहिंजा बच्चा प्यारा कोन्हनि जो चरन जे पोयां लाए छॾींदासीं? तूं छा ते थो ॾियारी हणी मुआ ममड़ा? तुंहिंजी घर में हलंदी आहे छा? हले न हले पर मूं मल धीअ त मुंहिंजी आहे न। मासी साहब हूअं त नवाब खान जी असां इज़त कंदा आहियूं, बाक़ी नवाब खान असांजे रिश्ते में छा आहे जो असां वेही संग ॾींदासीं। इन ॻाल्हि खे विझो धूड़। ॿी ॻाल्हि कन खोले ॿुधो, तव्हांजो चाचो जाबिर राति अस्पताल मां मोटी आयो अथव। थोरो मिड़े ख्यालड़ो कजो पंहिंजो। चाचो ख्यालड़ो कयूंसि? चाचे में हाणे हिम्मत ई कोन्हे जो असांजो नालो वठे। सालू मां बि ज़मानो ॾिठो अथमि पुट, अलाए केतिरा सिज लहंदे उभरंदे पे ॾिठा अथमि। चाचो तव्हांजो आहे पर अंदर जो वॾो पलीत अथव। उहो त आहे ई अंदर जो कारो मासी साहबा। साहबा जे सर मथो सदको वञो, बलांद करण खां कोन मुणंदो है, पर जॾहिं वारो मिलेसि। मासी साहब अल्लाह मालिक जेको थियो न ॾिठो वेंदो। हाँ शेर, अल्लाह त मालिक ई आहे, पर थोरो पंहिंजो बि माण्हू ख्यालड़ो करे न। भला तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? चाचे जे डप खां ॻोठ मां लॾे वञूं छा? चाचे जो तूं असांखे एतिरो भव थी ॾी, चाचे तोखे भला पैसा ॾिना आहिनि छा? हाणे टर वञी मर घर। ओ सालू तूं सम्झी कोन थो, कल्ह खां वठी ममड़ो घर कोन जो अथसि न, इन करे अटकल करे हिन जो मुंहुं ॾिसण आई अथई। साहबा जे सर मथो सदको वञो, वाहे ॼाव मां हां इन मुंहुं ममड़े जो छाजे लाइ मां मुंहुं ॾिसण आई अथसि? तव्हांजे खता चढ़ी बेकार। हाणे हल तिखी थी असांजे घर अचणी बेकार आहे। असां हाणे तोखे दावत ॾेई घुरायो आहे, जेली वर त इहा बुरकी मथे में भॻी बीठी आहे। मञी न वारस, सलाम कयो न सोबत फ़कीर खे सलाम। ये सूबेदारो तो इन फ़कीर सां पिटाए। वाके चाचा कम त वाह जो करे ॾेखारी। नवाब खान त असल हथी को थी पियो। अल्लाह मता न मञी वारस, तॾहिं चवंदो आहे मूंखे सोबत न छॾींदा कयो। सोबत ऐं मोहबत मुल्क में रही किथे आहे? फ़कीर चवंदा कयो फ़कीर। फ़कीर त पंध न त पोइ कंध जो कंध। चाचा ॿी ॻाल्हि ॿुधी अथई? नवाब खान जी ज़ाल नवाब खान का रुसी मीरू वटि वेठी अथई। कहिड़ी ॻाल्हि तां रुसी आहे? ॻाल्हि वरी कहिड़ी चाचा? नवाब खान धी खे जाबिर खान जे पुट खां तलाक थो वठाए, उन ॻाल्हि तां रुसी वई आहे। तलाक छो थो वठाए? नवाब खान पंहिंजे धीउ जो आचार ठाराईंदो छा? ॻाल्हि इहा न आहे चाचा। नवाब खान मुराद जी छोरीअ सां शादी कराइण थो चाहे। छोरी ऐं माणस पिड़ करे बीठियूं आहिनि। ही ॻाल्हि ॿुधाई थी वारस, तमामु भली ॻाल्हि ॿुधाई। मुराद पाण ख़ुशि थींदो त नवाब खान जे मिल्कियत ते
एरो जमाए वारस थी हा न न चाचा न, यो मुराद वरी छोरी माण जे सगे धागे में आहे। घुरायोसि नवाब खान, पर जवाब ॾी आयोसि मां शादी कोन कंदुसि। मथियां दिल सां तो चवई वारस, मखण पए मथे में सूर कंहिंखे कोन पवंदो आहे। इन मुराद खे बि सूबेदार वांगुरु माराणो ई पवंदो। सुबत सूबेदार कोन मुंहुं अथई, उनजो कुझु अमलो मुंहुं आहे ऐं पाण वारा हमरा बि मारिजी विया आहिनि। ईअं कीअं थो थी सघे? अमरान पाण मूंखे फोन करे ॿुधायो आहे त सूबेदार मरी वियो आहे। पर मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे, सूबेदार खे बराबरि गोलियूं लॻियूं आहिनि, पर हू बची वियो आहे। महाजाणी, हींअर तव्हांजी नवाब साहब सां कावड़ ठहे कोन थी। तव्हां मीर मोहम्मद जो घर छॾे पंहिंजे घर वञो त बहितर आहे। मन काढ़िया जा टिकटिकी ते माता देने सां रोज इर्तियूं पिर्तियूं थो करे। पुठड़ी मरी वई आहे, मां को मरी वियो आहियां छा? असां कुंदर पुटूं अदी जो मां ख्याल रखंदुसि। काढ़िया हिन टिकटिकी ते। मीर मोहम्मद, तूं ॻाल्हि खे कोन थो सम्झी। सब समझांदो, सब समझांदो। कोन थी खपे मां साथ जी ज़मीन। तव्हां में तव्हां वञो, मुंहिंजो घर आहे। अदा मीर मोहम्मद, तू सुमर खे कुझु बि न चव, हिन जो को बि ॾोह न आहे। छो ॾोह न आहे? मां साथ जी भर थो छॾे। मां साथ करे ॿुढड़ी खे माण्हू मारिया, सिपाहिणी खे मारिया। सुभाणे तोखे केरु मारे वञे त पोइ मां साथ अचे हिते बाटा थो टोकियांसि। न मीर मोहम्मद, नवाब खान सां को बि जहिड़ो न आहे करिणो। तूं ग़रीब माण्हू आहीं। भली ग़रीब हुजूं, पर हाणे त कुंदर पुट न त लावर मां साथ खे फोन करे ॿुधाए छॾे। हाणे त जेकॾहिं इर्तियूं फिरतियूं कंदो न, टिकटिकी ते चाढ़ींदोसांसि। हाज़ुर मीर मोहम्मद, मां अञा पढ़ींदोमांसि। मीर मोहम्मद, 2 मिंट सब्र कर, मूंखे सुमर सां कुझु ॻाल्हाइण ॾे। जी महाजाणी। हाणे जो हाणे शेर खे वञी नियापो ॾियो त हू हिते अचे। महाजाणी, खेर त आहे न, शहर में तव्हांजो कहिड़ो कमु आहे? शहर में मुंहिंजो कमु आहे, मां उन खां ई पुछंदसि। महाजाणी, उहा ॻाल्हि त सही आहे, पर शेर मत हेॾे अचण खां लवाए, छो त हुनखे हींअर ख़तरो आहे। शेर खे छाजो ख़तरो आहे? महाजाणी, अॻे दफ़े बि सूबत फ़कीर विड़ियो हुअसि, सफ़ा मरण जहिड़ो करे छॾियो हुअसि। हाज़ुर महाजाणी, अव्हांजो हुकुम कीअं थिए? अव्हां जीअं चवंदो तीअं थींदो। राणा मूंखे ॻाल्हियूं न ॿुधाए। मूंखे ख़बर आहे त दीनू इएं करे न चाहींदो, पर जेको मां थो चाहियां उहो तोखे करणो ई पवंदो। हुकुम कयो बाबा साईं। राणा अॻु इनकार कयो आहे, अॼु कंदो। ही हमरा केरु आहे? बाबा साईं, हे मुंहिंजो पुराणो दोस्त आहे, जेल मां ताज़ो छुटी आयो आहे। नालो छा थी बाबा? रामू दादा चवंदा आहिनि बाबा मूंखे। ॾिसंदासीं। राणा मूंखे फराद जे मौत जी ख़बर 2 ॾींहंनि जे अंदरि घुर्जे। फराद खे मौत जी निंड सुम्हारण जो सबबु पुछी सघां थो बाबा साईं? जेसि ताईं फराद ज़िंदा आहे, तेसि ताईं सोनूअ जी शादी मुराद सां न थी सघंदी। सॼो मामलो सम्झीसि बाबा साईं, पर इन कम लाइ 2 ॾींहं थोरा आहिनि। ऐं मूंखे एतिरी जल्दी आहे जो चवां थो इहो कमु अॼु ई थी वञे। इहो आसान कमु न आहे बाबा साईं। जाबिर ख़ान जे ॻोठ वञणो पवंदो। कमु कीअं थींदो इहा तोखे ख़बर आहे। मूंखे सिर्फ़ु अख़बार जे सिफ़नि जी ख़बर घुरिजे, जीअं मां सोनूअ जो आसरो फलाए सघां। हाज़ुर बाबा साईं, मां हींअर ई वञण जी तयारी थो कयां।